हमीद लक़द रज़ियल्लाहु अनिल मुअमिनीन इज़ युबायिऊनका तहतश-शजरा सदक़ल्लाहुल अज़ीम। इन्नल्लाहा व मलाइकतहू युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि वसल्लिमू तस्लीमा। सलातो दुरूद मुहम्मद आले मुहम्मद जे मथा बुलंद बावाज़। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मदिन व अला आले मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। समझ लेता है जो शान मोहम्मद समझो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, समझ लेता है जो शान मोहम्मद वो हो जाता है कुर्बान मोहम्मद। क़यामत तक करेगा रहनुमाई जहान वालों का कुरान और मोहम्मद। बुलंद इंसानियत को कर दिया है, बुलंद इंसानियत को कर दिया है जहान वालों पे एहसान मोहम्मद। हुजूर आए तो सरे आफरीनश पा गई दुनिया, अंधेरों से निकल कर रोशनी में आ गई दुनिया। बुझे शहरों का जंग उतरा, सुते चेहरों पे नूर आया। हुजूर आए तो इंसानों को जीने का शऊर आया। व अहसन मिन कलम तरक़त ऐनी व अजमल मिन कलम तलदिन निसाऊ खुलिक़्त मुबर्रअम मिन कुल्ल ऐबिन कअन्नका क़द खुलिक़्त कमा तशाऊ। फर्शखा अर्शते अरबी वयो बलगल उला बिकमालिही, सारो जहां रोशन थियो कशफत जा बिजमालिही। वसू सजण जो सब सुहणियो हसन जमी खिसालिही। ए अदाबो बिन दिल सा पढ़ो सल्लू अलैहि व आलिही। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मदिन नबिय्यिल उम्मी व अला आलिही व अस्हाबिही व अज़वाजिही व ज़ुर्रिय्यातिही व अहल बैतिही अजमाईन। काबिल एहतराम बरादरान इस्लाम सामीन इज़ाम, सालियाने अज़ीमुश्शान फ़क़ीदुल मिसाल सलाही चाचड़ हिन इदारे जे अंदर इजलास में जलसे में अचण वारा मेहरबान कदरदान मीज़बान, पर तव्हां जो हुजे ध्यान, तव्हां हो मेहमान ही कमर दीन मज़हर दीन बदर दीन सदर दीन ईहन मीज़बान। सामुह पियो आ कुरान जंहिंजो वॾो शान, जंहिंमें जन्नत जो सामान। अॼु खटे जेको जवान, पर मां समझां तो मालिक तव्हां सां ते मेहरबान। हू त एडो मेहरबान जंहिं बणायो इंसान कयईं मुसलमान, ॾिनई कुरान, मिलियो नबी आख़िर ज़मान, तॾहिं त हिन उम्मत जो मथां हो अमान। न ॾिठो आ ख़ुदा न ॾिठो आ रसूलुल्लाह, चओ ॾिठो आ कलामुल्लाह। टे शयूं मुसलमाननि खे अहिड़ियूं मिलियूं जो कंहिंखे न मिलियूं। हिकु बैतुल्लाह, ॿियो रसूलुल्लाह, टियों कलामुल्लाह।
बैतुल्लाह मक्के में या रसूलुल्लाह मदीने में या कलामुल्लाह हर हिक जे शहर में वाहन में वस्तन में मदरसन में मस्जिदन में या दुनिया जे अंदर शयूं बहन कायनात जे अंदर शयूं बहन एको खालिक बियो मखलूक टी शय कोन्हे का ओ सिलाई चाचड़ जे अंदर इन इजलास में वेठलो नंढो वडो पोढ़ो जवानो ही कुरान करीम न खालिका न मखलूका ही रब जो कलाम आ ये खालिक होयो आहे रहंदो तीअं कुरान भी होयो आहे रहंदो ये त भाग भलो जो किस्मत तहां असांजी चंगी जो मालिक मेहरबानी कई जो हिय नेमत उज़मा तवां असांखे नसीब थी पई। आलमे अरवाह जे अंदर आलमे अरहाम जे अंदर आलमे दुनिया जे अंदर आलमे बरज़ख जे अंदर आलमे महशर जे अंदर ओ जलसे में अचण वारा पंजन जहानन जो जिक्र कयो छो त पंजतन के भी मनीदा हूं चैन जा गुलाम हूं पंजनी जहानन में नजर कंदे पर पंजनी जहानन जो खालिक ऐं मालिक अल्लाह ही कुरान करीम मखलूक नाहे सब जहान हैवानात नबातात जमातात नूरी खाकी आबी अर्शी फर्शी जन्नत जहन्नम सजो दुनिया जो निजाम सजे जहान जो निजाम मखलूक खालिक अल्लाह हुआ जो ते सालियानो इज्तिमा जलसो तकरीबन 72 साल का मथे क्रॉस कयूं थो वनी रब जो कुरान पढ़ियो थो वनी 12 जुलाई ते हमेशा इज्तिमा गड थे पयो ईमान वारो उलमा का कुरान बुधे पयो जदे जमीन आसमान अल्लाह पैदा न कयो हे कुरान करीम लोहे महफूज में होयो इन कुरान करीम जी रहमान पान तिलावत कई तिलावत करे सागी जाए ते लोहे महफूज में रब करीम कुरान करीम के रखरायो 2000 साल पहिरियों कुरान करीम जी तिलावत अल्लाह कई जमीन आसमान मां बैन कोन ठायो हो कुरान के अल्लाह लोहे महफूज में रखरायो हो पान कुरान में रब पान फरमायो फरमाए बल हुआ कुरानुम मजीद फी लौहिम महफूज कुरान लोहे महफूज में हो जमानो जुड़ंदो वयो आसमान जमीन अल्लाह उठायो हैवानात नबातात जमातात बरी बहरी मखलूक जनाब आदम अलैहिस्सलातु वस्सलाम के रब करीम जमीन ते पैदा फरमायो इख्तिसार सां गाल कंदो हला छो त मुझो हम सफर साथी हज 2015 में हाजी मियां फजलुल्लाह आवाज नो त सही कलाक आयो पर हेडो बिरादरे मुकर्रम मेहरबान शफीक मौलाना कमरदीन मौलाना बदरदीन मौलाना सदरदीन मौलाना मजहर साहब जेके उन्हनि नेकोकार औलाद जंहिंजो अबू शरफदीन ऐं मौलाना रहीम बख्श साहब दुनिया छॾे लॾे विया तव्हां असांखे बि अॻिते पंधु करणो पवंदो आहे हे नबवी बाग जेको लॻाए विया एतिरो अरसो गुज़री चुको आहे अॼु बि साॻी रौनक नज़र ईंदी पई आहे अर्ज़ पे कयुम मुख्तसर वाइज कबो इख्तिसार सां ॻाल्हियूं कंदो हलां तफ़सील में नथो वञा पियो ओ सिलाई चाचड़ जे अंदर जलसे में अचण वारा ही कुरान करीम रब जो कलाम आ ही मखलूक नाहे अल्लाह जो कलाम आ
अल्लाह हुयो आहे रहंदो, कुरान भी हुयो आहे ऐं रहंदो। ज़मीन आसमान न हुयो, कुरान हुयो। रब पाण तिलावत करे पयो, ज़मीन आसमान अल्लाह ठायो। तुंहिंजो मुंहिंजो अब्बो, तुंहिंजो मुंहिंजो ॾाॾो अब्बुल बशर जनाब इब्राहिम अलैहिस्सलाम जो भी अब्बो ॾाॾो हजरत आदम अलैहिस्सलाम ज़मीन ते अल्लाह पैदा फरमायो। नबूवत ऐं रिसाल जो सिलसिलो जारी रहियो। सवा लख नबी रसूल ज़मीन ते आया। रब करीम जा किताब मिलंदा वया, कंहिंखे सहीफ़ा, कंहिंखे तौरात, कंहिंखे ज़बूर, कंहिंखे इंजील। सभिनि नबियनि रसूलनि खे उम्मतूं मिलियूं, पर हे क़ुरान अञा लोहे महफूज़ में हुयो। विच में अरसो जेको ज़मानो 550 साल जो गुज़री वियो, हज़रत मुहम्मद मुस्तफ़ा 550 साल खां बाद में अची वियो। ईसा अलैहिस्सलाम खजी वियो, हुल हुली वियो, राज़ खुली पयो। मुहम्मद मुस्तफ़ा अमन जे पेट मां अची वियो। रम जो मींहुं वसी पयो, शैताननि जो आसमाननि ते वञण बंदि थी वियो। आहा पुत काबे मां किरन पया, मुशरिक वेड़ा थी विया, बाहि पुजारी हैरान थी पया। खुदा जो कसम मां पैगंबर जी बचपन अजीब आ। 40 साल जिंदगी गुज़रिया, रब करीम कुरान के लोहे महफूज़ मां खणाए करे दुनिया वारे आसमान ते रखायो आ। जिब्राइल के ड्यूटी में लगायो आ। जिब्राइल जी रब्बे करीम वञ मुझे महबूब ॾे जेतिरो हुकुम कयाई, दुनिया वारे आसमान तां खणी वञाए। कॾहिं सूरत, कॾहिं आयत। जे मुस्तफ़ा मक्के में त कुरान मक्के में, जे मुस्तफ़ा मदीने में त कुरान मदीने में। 23 सालनि जे अंदर कुरान करीम दुनिया वारे आसमान तां जिब्राइल खणी अचे पयो। पर एड़ो वक्त भी अची वयो, एड़ी रात भलारी थी वई जो मुहम्मद मुस्तफ़ा अर्श ते वञी पहुतो आ। रब सां हम कलामी थियो आ। डायरेक्ट कुछ हिस्सो कुरान जो मुस्तफ़ा के मेराज वारे सफर में मिली वयो। ओ सिलाई चाचड़ जे शहर जा मुसलमान गोठ जा पाण वस्ते जा अंदर जे अचण वारो, रब्बे काबा जो कसम सूरतुल फातिहा मेराज वारे सफर में मिली आ। सूरतुल बकरा जूं आखिरी आयतों मेराज वारे सफर में मिलियों। मामलो सब अल्लाह के जान हुई, इल्म हुयो अव्वल आखिर ज़ाहिर बातिन जो इल्म अल्लाह के हुयो। यो सारो मामलो रब कुरान में जिक्र कयो। छो त ही महीनो ज़ुल्हज्जो आ। केतरा महीना गुज़री विया, हर साल कुर्बानी तमां सां लखन जे तादाद में जानवर ॾिसूं भी पया, कुहूं भी पया। मां जेका कुरान करीम मां आयत तिलावत कया, बिन नबियन रसूलन जो ख्वाब आ। हजरत इब्राहिम अलैहिस्सलाम जो भी ख्वाब थी, मिठड़े मोहम्मद करीम जो भी ख्वाब थी। ए जेके कुर्बानी जा जानवर 3 दिहाड़ा करोड़न अरबन खरबन जे तादाद में कुस्यादा वञन पया, कुर्बान थियन पया। यो ख्वाब जो नतीजो आ। हिकड़ो ख्वाब खलील जो हो, हिकड़ो ख्वाब मुहम्मद रसूलुल्लाह जो हो। मुखाग में मौलाना सीनियर मुबल्लिग खतीब खादिम हुसैन शर साहब जेको सैयदना उस्मान बिन अफ़्फ़ान रज़ियल्लाहु ताला अन्हु ज़िन्नूरैन जो शान बयान करे वयो, जिंदगी जा अहवाल ॾेई वयो, शहादत ते भी बयान करे वयो। 18 ज़ुल्हज इमाम हजरत उस्मान जी शहादत जो दिहाड़ो थी। ओ मुसलमानो, मुहम्मद मुस्तफ़ा ख्वाब लदो हो, हेॾो खलील भी ख्वाब लदो हो। नबियन जो ख्वाब सचो, तुझो मुझो ख्वाब कचो, तुझो मुझो ख्वाब में डचो, तुझे मुझे ख्वाब में गालियूं हेॾे होॾे थी वेंदियूं, शैतानी ख्वाब थी पवंदान, पर नबियन जा ख्वाब सच्चा हूंदान। खलील जे ख्वाब जी झलक ॿुधाया, मुहम्मद मुस्तफ़ा जे ख्वाब जी भी गाल कयूं वञा। ॿिन्ही ख्वाबन जो नतीजो थो निकिरई पयो। हेॾे खलील ख्वाब लदो हो, रब कुरान में जिक्र फरमायो। सन हिजरी जे अंदर मदीने में इमामुल अंबिया मुहम्मद मुस्तफ़ा भी ख्वाब लदो आ। हेॾे खलील पंहिंजे बच्चे के मिना जे मैदान ते वतियूं थो वञे। ख्वाब जी गाल रब कुरान में जिक्र कयो आ। फरमाई फलम
मा बलग माहु साया क़ाल या बुनय्य इन्नी अरा फिल मनामि अन्नी अज़बहुका फंज़ुर माज़ा तरा क़ाल या अबत इफ़अल मा तुअमर सतजिदुनी इंशाअल्लाहु मिनस साबिरीन। मुसलमानो खलील पंहिंजे बच्चे के तो चवे बच्चा मालिक मेहरबानी त कई घुरी वरतो आ पर हाणे तू वडो थी पयो आ पंध करण जेड़ो थी वयो आ। इन मंदर के रब कुरान इन अंदाज में बयान कयो आ। बच्चे के अबो चवंदो पयो आ बच्चा मां त रात ख्वाब में दिसंदो पयो आ मुखे रब जो हुकुम आ मां त तोखे कुहंदो पयो आ ज़िब्ह कंदो पयो आ। हाणे बुधाए तुजी राय शाहे तुजी मंशा शाहे तुजो ख्याल शाहे तू शा भाईंदो पयो आ। इन मंदर के रब कुरान में जिक्र कयो वाह बचड़ा इस्माइल होए त 7 सालन जो अब्बे के एड़ा जुमला हा जवाब में चया थी जो अल्लाह कुरान जो हिस्सो बनायो आ। फरमाए तो क़ाल या अबत इफ़अल मा तुअमर सतजिदुनी इंशाअल्लाहु मिनस साबिरीन। बाबा जे रब जो हुकुम दी त देर न कर मां कुसण जे लाइ तू कुहण जे लाइ तैयार थी अबो कुहण जे लाइ तैयारी कंदो पयो आ। हेॾे शैतान भॼी करे बीबी हाजरा ॾे वेंदो पयो आ। बीबी साहिब तुजो शोर इब्राहिम पंहिंजे बच्चे के कुहण जे लाइ वतियूं वेंदो पयो आ। बीबी साहिब फरमायो ओ कुराड़ी मां सम्झां थी तू शैतान आ बच्चा केर कुहंदो मसत मालिक का घुरी घुरी रोई रोई वरतो आ बच्चे सां अब्बे जी मोहब्बत आ। इते शैतान चवे तो मुखे ख्वाब में हुकुम आयो आ अल्लाह जो हुकुम थियो आ मां बच्चे के जरूर कुहंदुसि। इते बीबी हाजरा शैतान के चवे थी शैतान मां समझी वई आ हे त हिकु बच्चो आ सने बच्चा रब जे नाले ते कुर्बान वझ न मिलियो इब्राहिम खलील जो अगु ॾेई करे चवे थो पयो ओ इब्राहिम ख्वाब जे ॻाल्हियुनि ते बच्चा न कुर्बान न कुर्बान छा कयो थी ख्वाब शैतानी हूंदो आ। निगाहे नबूवत सां ॾिसी करे शैतान खे चवंदो पयो आ मलून सुञाणे वेठो आ साॻो ई उहो आ हटी वञ परे वञ नबियनि जा ख्वाब सच्चा हूंदा आहिनि मूंखे अल्लाह जो हुकुम आ ख़ुदा जो कसम आ शैतान रुकावट बणियो आ। खलील पथरी खणी करे हयो आ हिक जाइ ते ॿी जाइ ते टी जाइ ते टिन जाइन ते शैतान अटैक कयो खलील पथरियूं हणे पयो। इन मंदर के भी रब कुरान में जिक्र कयो ओ सिलाई चाचड़ जा मुसलमान और रब काबा जो कसम रब के ये पथरियों पिसंदे एडियूं लगियो ऐ हलंदे हलंदे इन मंदर ते पहुंची वयो जबल जे दामन में बच्चे के पेशानी भर लेटाए करे मथा शुरी पियो वहाए आहा ओडो मथो हुकुम पियो अचे कद सदक तरोया इन्ना कज़ालिक नजज़िल मुहसिनीन। खलील तुझे ख्वाब के असां सचो कयो नादैना गुअय्या इब्राहिम ओ खलील जी रहमान तुझे ख्वाब के सचो कयो से आहा कुहाणो न हो मुखे इम्तिहान वचणो हो इम्तिहान में बई कामयाब थी वया इनाम में दुंबो अची वयो ख्वाब जो नतीजो अल्लाह वरी वायदो केड़ो कयो वफदैना गु बिज़बिहिन अज़ीम वतरकना अलैहि फिल आखिरीन। खलील है जन्नत जो तुंबो तू कुही छड पर इन गाल के विसारियो न वेंदो क़यामत जे सुबह ताईं रिवायत के जारी कयो वेंदो मोहम्मद मुस्तफा जे उम्मत लाज़िम बणायो वेंदो। ये ख्वाब जो नतीजो आ खलील हिकड़े बच्चे के कुहण जे लाए वती थो वनी कुहाणो न हो इम्तिहान हो चो इम्तिहान हो हेडे साईंजन ख्वाब लधो आ मदीने में सन 6 हिजरी जे अंदर साईंजन ॾिसनि था त मदीने पाक जे अंदर मूंसां
सहाबा चौधारी गड्डु हन निकरी पयाऊं हली पयाऊं मके पहुंची वयाऊं बैतुल्लाह जो तवाफ कयूं पया साईं जन जाग थी करे सहाबा के सॾु कयो आ सहाबियो मां रात ख्वाब में ॾिसां पयो हे भी हुयो मूंसां गॾु काबे जो तवाफ गॾु कन पया 6 साल गुज़री चुका हा सहाबिन अर्ज़ कयो अल्लाह जा रसूल दिल तड़पी रही आ 6 साल थी वया साईं पो छो न काबे जो अली तवाफ कजे आका सुना नबियन जा ख्वाब सच्चा हुंदा हन तवा जे ॾाढे खलील ख्वाब लदो हो हाओ साईं इहो ख्वाब पूरो थियणो खपे हलूं साईं जन फरमाए इजाजत आ जेको हलण चाहे जिहाद फर्ज हो हेडे ऐलान हो जेको मर्जी सां हले एक बह डह न सिलाई चाचड़ वारो 1400 खां मथे सहाबी संभरी निकरी करे 500 किलोमीटर मदीने खां करे हुदैबिया वारी जाइ ते पहुता हन वाकियो तमा उलमा खां ॿुधो हूंदो एॾे मक्के जे मुशरिकन सरदारन रुकावट विधी आ हजरत उस्मान के मोकिलियो वियो आ कि न खबर हुली वई अफवाह गलत हुई हजरत उस्मान साईं के कत्ल कियो तो शहीद कियो तो साईं जन फरमायो के राज को उस्मान जे बदले पलांद वठण सा मां मोहम्मद जो साथ दे हालांकि हजरत उस्मान शहीद कोन थियो पर अफवाह गलत हुई गाल ख्वाब जी हुई कि न हाओ अची वया जानसार वफादार कुर्बदार सच्चार सब मोहम्मद जे हथ ते बैयत कन पया इन मंजर के जबल जे चोटिन ते कुछ सीआईडी दिसण वारा दिसन पया हैरान थी करे पोइ ते चवण लगा मोटण जी कोन था कन व पया करोड़न में मानू नजर अचन पया अल्लाह जी मर्जी आ न हां ओ 313 बदर में होया शैतान अबू जहल जो हथ छडाए वठी भगो जे जेका शे माथो दिसा तू नथो दिसे पयो अज बचन महाला पट्टा दई भगो आ हिते भी काफरन की 313 घणा नजर अचन पया छो त मलाइकन नाज़िल थियन पया हेडे सुलिह हुदैबिया वारी जाइ ते भी रब्बे काबा जो कसमा सीआईडी करण वारा इसी सीआईडी केड़ी जन पया बाबा सजो मदीनो पलटजी पयो तव लखन जे तादाद में माहू तव ओ बच्चन तहां जो महाला बहतरात सुलिह कयो हेडो बैयत हले थी मुस्तफा शाह फरमायो अज उस्मान कोने को सुने उस्मान जे वारो मां मोहम्मद बियो हथ उस्मान जे वारो पारो रखंदो पयो आ अल्लाह फरमायो हबीब सबूरन तुझे हथ ते बैयत कया हथ ते रखी वया उस्मान जे वारो तो हथ रखियो आ हाने समूरन जे मथो मां अल्लाह जो हथ आ थी वही गाल खबर पई सरदारन की भजी आया बाबा सुलिह कयो के जो खबर के उस्मान जीरो आ हां उस्मान जीरो आ हजरत उस्मान की वठी आया हाने सुलिह थे एग्रीमेंट थे पई पर अल्लाह कुरान नाज़िल कियो आ पो रब दो फरमाए लक़द रज़ियल्लाहु अनिल मुमिनीन इज़ युबायिऊनका तहत अश-शजरा रब दो फरमा हबीब दिलन जा तबीब जिन तुझे हथ ते बैयत कया वण हेठा ओ सिलाई चादर जा मुसलमान वण त बबुर जो अंब जो न हो केले जो न होयो ज़ैतून जो न होयो नारंगी जो न होयो किकर बबुर जो वण होयो रब्बे काबा जो कसम मां कुरान जो मुतालियो कयो आ बवण मुखे नजर एड़ा आया एकड़ो वण जन्नत जो आ एकड़ो वण मक्के जी सरजमीन जो आ दुनिया जो वण आ बिनी जी निस्बत नबियन साया एक नबी हजरत आदम अलैहिस्सलातु सलाम ऐसा संदस साथ्याणी बीबी हवा वो वण जन्नत जो हुयो उन वण खां करीब थियण जे लाइ झलियो वयो रोकियो वयो अल्लाह कुरान में वो मंजर बयान कयो रब चयो हाज़िहि शजर फतकूना मिनज़-ज़ालिमीन ओ अबुल बशर
जी रहमान इन वण जे वेझो न वंजाए, इन वण जे वेझो न वंजाए, इन वण जन्नत वारे जी निस्बत अबुल बशर साया बीबी हवा साया ये बई जन्नत में होया। खुदा जो कसम वण जे वेझो थींदा वया नतीजो इहो निकतो आ जन्नत खसजी वया, जन्नत का लही आया। हेडे वण मक्के वारो आ, इन वण जे वेझो मुहम्मद मुस्तफा जमात सूदा इंदा वया। अल्लाह कुरान में जिक्र कयो आ, होडे निस्बत आया, होडे नतीजो इहो निकतो आ जो जन्नत खसजी वई, जन्नत मां लही पया। हेडे जै वण जे हेठा बैयत कन पया रब्बे काबा जो कसम रब कुरान में रज़ामंदे जा ऐलान करे छया। फरमाए लक़द रज़ियल्लाहु अनिल मुमिनीन इज़ युबायिऊनक तहत अश-शजरा। सुभान अल्लाह। बस अकल वाले के लिए इशारा काफी। रब से जेको चवरायो गालरायो कबूल मकबूल मंजूर फरमाए, अमल जी तौफीक अता फरमाए। काफी उलमाए किराम स्टेज ते मौजूद हन। तमां सां त मिड़ई पन्नी आकिल तालके जा हिक जाहूं जेका बहरिया मेहमान आया हन उन जो कदर कजे ख्याल कजे। अल्लाह ताला तमां असांखे दुनिया आखिर जे परेशानन खां बचाए, कब्र क़यामत जी गर्मी खां बचाए। तव्हांखे जस मुबारक आ, तव्हांखे ईद जी भी मुबारक आ जो हर साल जियां गर्मी हुजे सर्दी हुजे इन इज्तिमा में ईंदा हो, उलमा जी ज़ियारत कंदा हो। चल क़यामत जे ॾिहाड़े तव्हां असांजी निस्बत ताल्लुक ऐं उथाणो हिन उलमा जी जमात सुलहा जी जमात में थे, बेड़ा पार थी वेंदा इंशाअल्लाह। जिंदगी बाकी मुलाकात बाकी। मौलाना सदरुद्दीन मौलाना कमरुद्दीन त उएं उता की हर दिल अज़ीज़ हन। व आखिर दावाना अनिल हम्दुलिल्लाह।